بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أخذ الله ميثاق بني إسرائيل وبعثنا منهم 12 نقيبا وقال الله إني معكم لئن أقمتم الصلاة وآتيتم الزكاة وآمنتم برسلي وعزرتموه وأقرضتم الله قرضا حسنا لأكفرن عنكم سيئاتكم ولأدخلنكم جنات تجري من تحتها الأنهار فمن كفر بعد ذلك منكم فقد ضل سواء السبيل. فبما نقضهم ميثاقهم لعناهم وجعلنا قلوبهم قاسية يحرفون الكلم عن مواضعه ونسوا حظا مما ذكروا به ولا تزال تطلع على خائنة منهم إلا قليلا منهم فاعف عنهم واصفح إن الله يحب المحسنين. ومن الذين قالوا إنا نصارى أخذنا ميثاقهم فنسوا حظا مما ذكروا به فأغرينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة وسوف ينبئهم الله بما كانوا يصنعون. يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم كثيرا مما كنتم تخفون من الكتاب ويعفو عن كثير. قد جاءكم من الله نور وكتاب مبين يهدي به الله من اتبع رضوانه سبل السلام ويخرجهم من الظلمات إلى النور بإذنه ويهديهم إلى صراط مستقيم. لقد كفر الذين قالوا إن الله هو المسيح ابن مريم قل فمن يملك من الله شيئا إن أراد أن يهلك المسيح ابن مريم وأمه ومن في الأرض جميعا ولله ملك السماوات والأرض وما بينهما يخلق ما يشاء والله على كل شيء قدير. وقالت اليهود والنصارى نحن أبناء الله وأحباؤه قل فلم يعذبكم بذنوبكم بل أنتم بشر ممن خلق يغفر لمن يشاء ويعذب من يشاء ولله ملك السماوات والأرض وما بينهما وإليه المصير. يا أهل الكتاب قد جاءكم رسولنا يبين لكم على فترة من الرسل أن تقولوا ما جاءنا من بشير ولا نذير فقد جاءكم بشير ونذير والله على كل شيء قدير. صدق الله العظيم. البتہ کی ورتو اللہ تعالی عہد بنی اسرائیل کا اے موکلیو سے اساں انہن ماں 12 اॻواڻن کے سردارن کے اے فرمائے اللہ تعالیٰ تو بے شک ماں تمہاں سان گڈ آहियां जेकर क़ाइमु कंदो तव्हां निमाज़ ऐं ॾींदो तव्हां ज़कात ऐं ईमान आणींदो मुंहिंजे रसूलनि ते ऐं मदद कंदो तव्हां इन्हनि जी ऐं कर्ज़ ॾींदो तव्हां अलाह खे कर्ज़ सुहिणो ज़रूरु ख़तमु कंदुमि मेटाईंदुमि तव्हां खां तव्हां जूं मदायूं तव्हां जूं पुछड़ायूं ऐं ज़रूरु दाख़िल कंदुमि तव्हांखे जन्नतुनि में जो वहनि थी इन जे हेठां नहरूं। को जा माण्हू कुफुर कयो इन खां पोइ तव्हां मां पोइ बेशक गुमराह थियो सिधे रस्ते खां पोइ इन्हनि जे टोड़ण जे करे इन्हनि जे अहद खे लानत कईसीं असां इन्हनि ते ऐं कयोसीं असां इन्हनि जे दिलनि खे सख़्तु कटियल जो फेराइनि था कलिमनि खे उन्हनि जे जॻहुनि खां ऐं विसारियूं हिसे खे उन शइ खां जो नसीहत कया विया इन सां यको वाक़िफ़ थींदे रहंदे तूं ख़यानत ते इन्हनि मंझां मगर थोरा इन्हनि खां पोइ माफ़ कर इन्हनि खां ऐं दरगुज़र कर बेशक अल्लाह ताला
मुहब्बत करे थो नेकी कंदड़नि सां, चङाई कंदड़नि सां। ऐं माण्हुनि मां जिन चयो त बेशक असां नसारा आहियूं, वरितोसीं असां इन्हनि खां इन्हनि जो अंजाम, इन्हनि जो अहद, पोइ विसारियूं उन हिसे खे जो नसीहत कया विया इन सां, पोइ बचीसूं, विधीसूं इन्हनि जे दरमियान दुश्मनी ऐं बुग़्ज़ क़यामत ताईं। अन क़रीब ख़बर ॾींदो इन्हनि खे अल्लाह ताला उन्हनि शयुनि जी, उन्हनि अमलनि जी जेके कंदा हुया। ए अहले किताब, आया तव्हां वटि रसूल असांजा जेके बयानु कनि था तव्हांजे लाइ, आयो तव्हां वटि रसूल असांजो जेको बयानु करे थो तव्हांजे लाइ घणो उन खां जो लिकाईंदा हुयो तव्हां किताब मां, ऐं माफ़ु करे थो घणनि खां। बेशक आयो तव्हां वटि अल्लाह ताला जे तरफ़ों नूर, रोशनी ऐं किताब पधिरो वाज़िह हिदायत करे थो। इन जे ज़रिए सां अल्लाह ताला जा माण्हू ताबेदारी कई उन जे रज़ामंदे जी, सलामती वारे रस्तनि जे तरफ़, ऐं कढे थो इन्हनि खे ऊंदाहिनि खां रोशनी जे तरफ़ पंहिंजे हुकुम सां, पंहिंजे इरादे सां, ऐं ॾेखारे थो इन्हनि खे सिरात मुस्तक़ीम, सिधो रस्तो। अलबत्ता की कुफ़ुर कयो उन्हनि माण्हुनि जिन चयो त बेशक अल्लाह ताला इहो मसीह इब्न मरियम आहे। चओ त को केरु मालिक थींदो अल्लाह जे तरफ़ां कंहिं बि शइ जो जेकर इरादो करे हलाक करण जो मसीह इब्न मरियम अलैहिस्सलाम खे, उन जे माउ खे, ऐं जेके बि ज़मीन में आहिनि समूरे जा समूरा, अल्लाह ताला जे लाइ बादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी ऐं उहो जो इन्हनि ॿिन्ही जे दरमियान आहे। पैदा फ़रमाए थो जेको चाहे थो। अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। ऐं चयो यहूदियुनि ऐं नसारनि त असां अल्लाह जा पुट आहियूं ऐं उन जा महबूब आहियूं। चओ त पोइ छो अज़ाब कंदो तव्हांखे तव्हांजे गुनाहनि जे करे, या छो थो अज़ाब करे तव्हांखे तव्हांजे गुनाहनि जे करे, बल्कि तव्हां इंसान आहियो उन्हनि मां जो पैदा फ़रमाई, माफ़ु करे थो जंहिंखे चाहे, अज़ाब करे थो जंहिंखे चाहे। ऐं अल्लाह जे लाइ बादशाही आसमाननि जी, ज़मीन जी, ऐं उहो जेको इन्हनि ॿिन्ही जे दरमियान आहे, ऐं इन्ही जे तरफ़ आहे मोटणु। ए अहले किताब, आयो तव्हां वटि रसूल असांजो जेको बयानु करे थो तव्हांजे लाइ रसूलनि जे सिलसिले जे कटिजण खां बाद। मतां चओ तव्हां त न आयो असां वटि कोई ख़ुशख़बरी ॾींदड़, न की कोई ड्रिजारींदड़। बेशक आयो तव्हां वटि ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रिजारींदड़, ऐं अल्लाह हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। सूरतुल माइदा जो 3 रुकू, 6 सिपारे जो 6 रुकू, आयत नंबर 11 खां आयत नंबर 19 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो हूं त तफ़सीर जेकॾहिं पढ़िजे त काफ़ी वक़्त इन जे लाइ दरकार आहे, पर इंतिहाई इख़्तिसार सां तफ़सीर मआरिफ़ुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 76 खां पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला फ़रमायत बनी इसराइल खां असां अहद कयोसीं, मुआहिदो कयोसीं, अंजाम वरितोसीं, ऐं उहो बनी इसराइल जे 12 ख़ानदाननि ते मुश्तमिल हुयो। हर ख़ानदान मां हिकिड़ो सरदार चूंडियो वियो, ऐं हर ख़ानदान जे तरफ़ां उन सरदार जी ज़िम्मेदारी हुई त उहो उन ख़ानदान खां इन मीसाक इलाही जी पाबंदी कराईंदो। त पोइ उन्हनि में, इन मुआहिदे में, इन अहद में जेके शराइत हुया, उन्हनि जूं जेके शिकूं हुयूं, उहे पहिरें नंबर ते हुई त इक़ामत सलात, नमाज़ क़ाइमु कंदो। ॿिए नंबर ते अदाउ ज़कात, ज़कात ॾींदो। इन मां मालूम थियो त नमाज़ ऐं ज़कात फ़राइज़ इस्लाम खां पहिरियों बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम ते बि आयत हुई, ऐं क़ुरानी इरशादात ऐं रिवायात मां साबित थिए थो त इहे फ़राइज़ सिर्फ़ु बनी इसराइल सां मख़सूस न हुया, बल्कि हर पैगम्बर ऐं हर शरीयत में हमेशा आयद थींदा रहिया। 3 नंबर ते
मीसाक में इहो हो त अल्लाह ताला जे सभु रसूलनि ते ईमान आणींदो, उन्हनि जे मक़सद रुश्द हिदायत में उन्हनि जी मदद कंदो ऐं उन्हनि ते ईमान आणींदो। चौथे नंबर ते हो अक़रदतुमुल्लाह क़र्ज़न हसना, अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾींदो। सुहिणे कर्ज़ जो मक़सदु इहा आहे त इख़लास सां हुजे, का उन में दुनियावी कर्ज़ शामिल न हुजे, अल्लाह जे रस्ते में पंहिंजी महबूब शइ ख़र्च करे, रद्दी ऐं बेकार शइ ॾेई करे न टारे, उन में अल्लाह ताला जे रस्ते में ख़र्च करण खे कर्ज़ इन जे लाइ चयो वियो आहे त कर्ज़ जो बदिलो क़ानूननि, उर्फ़नि ऐं अख़लाक़नि वाजिबु सम्झो वेंदो आहे। अहिड़ी तरह इहो यकीन कजे त अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण जो बदिलो ज़रूरु मिलंदो, छो त कर्ज़ ज़रूरु वापसि करिणो पवंदो आहे। अल्लाह खे माण्हू कर्ज़ ॾिनो त ज़रूरी इन जो बदिलो मिलंदो, तंहिंजे करे अल्लाह ताला इनखे कर्ज़ फरमायो आहे। ऐं इन मां ज़कात खां अलावा जेके माली हुक़ूक़ आहिनि, इंसान जे ज़िम्मे आहिनि, उन्हनि जी अदायगी बि आहे। सदक़ात आहिनि, ख़ैरातूं आहिनि, इन्हनि जी ज़िम्मेदारी बि आहे, इहा बि इन आयत में शामिल थिए थी। तो अल्लाह ताला फरमाए फ़बिमा नक़दिहिम मीसाक़हुम लअन्नाहुम वजअलना क़ुलूबहुम क़ासिया, त इन्हनि मुआहिदे खे टोड़ियो, बदअहदी कयूं, ख़िलाफ़ वर्ज़ी कयूं, पोइ उन्हनि खे सज़ा इहा मिली जो अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे रहमत खां परे करे छॾियो, उन्हनि ते लानत करे छॾियईं, उन्हनि जे दिलनि खे सख़्तु करे छॾियईं जो उन्हनि में कंहिं शइ जी गुंजाइश न रही। इन रहमत मां दूरी जे करे उन्हनि जूं दिलियूं सख़्तु थी वियूं। अल्लाह ताला फरमाए कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून, त इन्हनि जे दिलनि ते ज़ंग चढ़ी वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इंसान कोई गुनाह कंदो आहे त उन जे दिलि ते हिकिड़ो कारो नुक़्तो लॻी वेंदो आहे, जंहिंजे बुराई खे उहो हर वक़्तु महसूसु कंदो आहे, जीअं कंहिं साफ़ सफ़ेद कपिड़े ते हिकिड़ो कारो दाग लॻी वञे, हर वक़्तु नज़र ईंदो आहे। पोइ जेकॾहिं उन ते मुतनबे थी पियो, तौबा कई, आईंदा खां गुनाहनि खां मुड़ी पियो, त उहो नुक़्तो ख़तमु थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं उनजी परवाह न कई, ॿियनि गुनाहनि में मुब्तला थींदो वियो त पोइ इहे कारा नुक़्ता वधंदा वेंदा आहिनि, एतिरे ताईं जो उनजे दिलि बिल्कुलु कारी थी वेंदी आहे। पोइ इन जो ईअं थी वेंदी आहे दिलि जीअं हिकिड़ो ऊंधो थांव हुजे, पोइ उन में जेका शइ विझो त उहा हारजी पवंदी आहे। पोइ उन में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जॻह न वठंदी आहे। ला यारिफ़ु मारूफ़न वला युनकिरु मुनकरन, जो उनखे का नेकी सम्झ में न ईंदी आहे, न उनखे का बुराई लॻंदी आहे। हाणे ईअं हाल थी वियो आहे दिलनि जो काई चङाई नथी लॻे, काई बुराई माण्हू बुराई नथो सम्झे, का गुनाह खे गुनाह नथो सम्झे। इहे दिलनि जी कट ऐं काराह जो असरु आहे जो माण्हू खे इन जो गुनाह। बाज़ अकाबिर फरमायो आहे इन मिन जज़ाइल हसनतिल हसना बादा व इन मिन जज़ाइ सय्यत सय्यत बादा, नेकी जो हिकु नक़द बदिलो इहो आहे त उन खां पोइ उनखे ॿी नेकी जी तौफ़ीक़ थींदी आहे। अहिड़ी तरह गुनाह जी नक़द सज़ा इहा आहे जो हिकु गुनाह खां पोइ उन जी दिलि ॿिए गुनाह जे तरफ़ माइल थींदी आहे। मां नेकी जो असरु आहे, मिसाल तौर ते अल्लाह वटि क़बूल थी वई त हाणे इन जो असरु थींदो त उनखे ॿी नेकी जी तौफ़ीक़ थींदी। मिसाल को निमाज़ी आहे, निमाज़ जे करे वरी उनजे दिलि में ज़कात जो ख़्यालु पैदा थियो, ज़कात वरी हज जो ख़्यालु पैदा थियो, रमज़ान जे रोज़नि जो ख़्यालु पैदा थियो, हुस्न अख़लाक़ जो ख़्यालु पैदा थियो। इहो सम्झो त उनजी इबादत बि मक़बूल थिए थी ऐं उनजी दिलि बि अच्छी थिए थी। पर जेकॾहिं दिलकारी थी थिए, हिकिड़े गुनाह जे करे वरी ॿिया गुनाह करे थो, त ईअं सम्झिजे त दिलि उनजी कारी थींदी थी वञे, उनजी दिलि सख़्तु थी वेंदी आहे। जंहिंजे करे बनी इसराइलिन जी बि दिलि सख़्तु थी वई, एतिरी सख़्तु थी वई जो युहर्रिफ़ूनल कलिमा अन मवाज़िही, अल्लाह जे अहकामनि खे फेराए पिया छॾनि। कॾहिं उनजी तिलावत में तारीफ़ पिया कनि, कॾहिं उनजे अहकाम में तारीफ़ कनि पिया, हर तरह जी। ॿियो उन्हनि खे इहा सज़ा मिली मुआहिदे टोड़ण जी, नसू हव्वम मिम्मा ज़ुकिरू बि, जेका उन्हनि खे नसीहत कई वई उनखे उहे विसारे वेठा। पोइ अल्लाह ताला पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए त इन्हनि में हमेशह तोखे दगा ऐं फ़रेब ऐं धोखो मिलंदो रहंदो, पर सवाइ चंद माण्हुनि जे, सवाइ थोरनि माण्हुनि जे जेके मुस्लमान थी विया। इहे यहूदियुनि जूं बनी इसराइल जूं बदअमलियूं। आख़िर में अल्लाह ताला इन आयत जे आख़िर में आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिदायत फरमाई फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ह, इन्हनि खे माफ़ करे छॾ, इन्हनि खे दरगुज़र करे छॾ।
अल्लाह ताला नेकोकारनि खे, चङाई करण वारनि खे, एहसान करण वारनि खे पसंदि कंदो आहे। बसि उन्हनि खे तूं पंहिंजे तरफ़ां इन ते सख़्ती न कर। उन खां बाद जी आयत में अल्लाह साईं फरमायो मिनल लज़ीना क़ालू इन्ना नसारा, जिन माण्हुनि चयो त असां नसारा आहियूं, मथे बनी इसराइल ऐं यहूदियुनि जे बदअहदी ऐं मुआहिदे खे टोड़ियण जो बयानु हुयो। हाणे ईसा आहिनि ऐं नसारनि जे मुआहिदनि जे टोड़ियण जो बयानु आहे ऐं उन्हनि जी सज़ा अल्लाह ताला उन्हनि में पाण में इफ़्तिराक कयो, बुग़्ज़ ऐं अदावत विधी जेका क़यामत ताईं हले थी पई। त कुझु माण्हू चवनि था त ईसाई ऐं नसारा त पाण में मुतहिद आहिनि, उन्हनि में त बुग़्ज़ ऐं अदावत ऐं इफ़्तिराक त कोन्हे। पोइ उनजो जवाबु उलमा इकराम इहो लिखियो आहे त इहे उहे नसारा या ईसाई आहिनि जेके पंहिंजे मज़हब खे छॾे करे दहरिया थी विया आहिनि, माना उहे पंहिंजे मज़हब खे बि तस्लीम नथा कनि। ईसाइनि जा 3 फ़िरका हुया। हिकिड़े जो नालो निस्तूरिया, जेके ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो पुटु चवंदा हुआ। ॿियो हुयो ईसाइनि जो फ़िरको याक़ूबिया, जेके ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा सां मुतहिद मञींदा हुया। टियों उन्हनि जो फ़िरको हुयो मलकाइया, जेके ईसा अलैहिस्सलाम खे टिनी ख़ुदाउनि मां हिकिड़ो ख़ुदा मञींदा हुया। इहे ईसाइनि जा 3 फ़िरका हुया। उन खां बाद जी आयतुनि में अल्लाह ताला फरमायो त असां रसूलनि खे मोकिलियो आहे फ़तरत ते। फ़तरत छा आहे? फ़तरत जे लफ़्ज़ जी माना आहे सुस्त थियणु, रुकिजी वञणु, कंहिं कम खे मुअत्तल ऐं बंदि करे छॾणु। इन आयत में अइमा तफ़सीर फ़तरत जी माना बयानु फरमाइनि था ऐं मुरादिन में कुझु अरसे ताईं सिलसिला नबूवत ऐं अंबिया बंदि थी विया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेअसत ताईं जो जेको ज़मानो आहे, इन खे चइबो आहे फ़तरत जो ज़मानो। ईसा अलैहिस्सलाम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में जेको टाइम पीरियड गुज़रियो आहे, त इन खे चइबो आहे फ़तरत जो ज़मानो। हाणे ज़माने फ़तरत में हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला फरमाइनि था त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे दरमियान में 1700 साल जो ज़मानो आहे। 1700 साल माना 1700 साल माना 17 सदियूं। ऐं इन तमामु मुद्दत में अंबिया अलैहिस्सलाम जे बेअसत जो सिलसिलो जारी रहियो। उन में कॾहिं बि फ़तरत न थी। सिर्फ़ु बनी इसराइल में 1000 अंबिया इन अरसे में अल्लाह ताला मोकिलिया ऐं ग़ैर बनी इसराइल में जेके अंबिया आया उहे उन्हनि खां अलावा। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेअसत जे दरमियान में सिर्फ़ु 500 साल जो अरसो आहे। ईसा अलैहिस्सलाम ऐं आका अलैहिस्सलाम जे बेअसत माना साईं जन खे नबूवत मिलण वारे ज़माने जे दरमियान में विचों टाइम पीरियड जेको आहे उहो 500 सालनि जो आहे। 5 सदियुनि खां बाद में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 500 साल पाण आका अलैहिस्सलाम दुनिया में नबूवत जो ताज अल्लाह जे तरफ़ों पातो। बाज़ रिवायतुनि में हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु ताला खां रिवायत है हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान जो ज़मानो 600 साल जो हुयो। बहरहाल इहो हुयो फ़तरत जो ज़मानो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुसूसियात खे अल्लाह ताला बयानु फरमाईंदे फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद मसूद वॾी गनीमत आहे, वॾी नेमत आहे, जो एतिरे 500 साल खां बाद में अल्लाह ताला पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु, दीन, क़ुरान शरीफ़ ॾेई करे अहिड़े क़ौम जे इस्लाह जे लाइ मोकिलियो जंहिंमें जाहिलियत हुई, जेका बिगड़ियल क़ौम हुई। साईं जन जे फैज़े सोहबत ऐं नूरे नबूवत सां थोरे ई अरसे में इहा क़ौम सॼे दुनिया जे लाइ इल्मु, अमल, अख़लाक, मुआमलात, मुआशरत ऐं तमामु ज़िंदगी जे शोबनि में उस्ताद ऐं क़ाबिल तक़लीद क़रार ॾिनी वई। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जी बरकत ऐं ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जी बरकत आहे। तेसि ताईं रुकू पूरो थियो, ज़िंदगी रही वरी सुभाणे जो रुकू इंशाअल्लाह ताला सुभाणे तिलावत कंदो। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि वसल्लम अला आलिहि व सहाबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।